ज्योति कलाकार के कलाकार समाज पेश कई इन कलाकार इन्होंने हिस्सों वरितो उन्हनि जा नाला जेको भेरो मां वरी तव्हांजे साम्हूं खणा थो कलाकार हुआ असांजो कलाकार हो मेघवाणी उन सां गॾु मोहन कुसैया ऐं राम भैरचंदानी संगत करे रहिया हुआ जो कलाकार हो राजेश भवानी ऐं मुकेश इकरानी नरेंद्र आसवानी असांजो कलाकार हो शहजोर अली खां उन्हें पंहिंजी कला ॾेखारी सुनील कुल्ली असांजे कलाकार भगवंती महरचंदानी हिन सां गॾु ई उर्मिला भागु असांजी पुराणी कलाकार हेमा चंदानी असांजी युवा कलाकार ऐं हिन शुरू में भगत कंवर जो बचपन जो रोल कयो ऐं सिद्धू श्री चंदानी ऐं निर्माण हो थी लक्ष्मण बम्बानी तव्हांजे साम्हूं हिन जो हिदायतकारी जेका कई आहे परिकल्पना सो असांजो सुरेश सिद्धू इहो अचे है सुरेश सिद्धू दोस्तों तव्हां असांजे कलाकारनि खे साथ ॾिनो असां तव्हांजा सेलिब्रेशन ॾींदासीं मोमेंटो ॾींदासीं ऐं मोमेंट जी मूंखे ॻाल्हि में मां चाहींदुसि त असांजे विच में जेको असांजो करीबी दोस्त आहे उनजो सिर्फ़ु मोमेंट तव्हां कयूं तव्हांखे शायदि अॼु हुजे पर असांजो दोस्त आहे जंहिं असांजे वक़्त बि वक़्तु मदद कई आहे ऐं असां सां गॾु रहियो आहे उहो आहे श्री सामदान साहब महिरबानी करे सामदान साहब हुजनि त मंच ते अचनि महिरबानी करे मंच ते अचनि त श्री केसी भगत साहब उन्हनि खे पकड़ पयल आहे ऐं यादगिरी जे मोमेंट बि उन्हनि जो सम्मान कंदा असांजा बुज़ुर्ग आहिनि जज साहब श्री मोहन कुसैया असांजो बुज़ुर्ग पुराणो साहित्यकार आहे ऐं हाणे नाटक में करे सघे थी मोहन कुसैया श्री कंवर साहब उन्हनि जो सम्मान करा राजेश भवानी युवा कलाकार उन्हनि जो सम्मान श्री मुकेश इकरानी उन्हनि जो सम्मान कंदा श्री विष्णु गुनानी साहब और श्री गुनानी साहब शहजोर अली का शहजोर अली सुनील
श्रीमती भगवती महजलानी साईं कंवर राम जाला कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा होया पैसे न पंत भरे हो कादी दो हलियो राम नाम जा क्या पैसे न पंत भरे हो कादी दो हलियो राम नाम जाला कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जाला कोसा कुहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा मिठी बोली दो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली
मिठी बोलींदो हलियो बोली लिख संतन जी टोली मिठी बोलींदो हलियो बोली जिते लथल संतन जी टोली आवाज वया कन पे मेरा खुलिया साईं सतराम जा आवाज वया कन पे मेरा खुलिया साईं सतराम जाला कोसा कुहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जाला कोसा कुहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा अरे भाई राम नाम जन खिला कोहर साईं कंवर राम कर खणी करे साईं सतराम दास भजन के दिल्ली मनाए आया है गरवारन जे शहर में कंवर राम जी माता चवे थी बचड़ा कंवर दिल्ली अधु सेर खन तोखे कोर रधे ॾियां वञी विकणिया ॿ टे पैसा मिली पवंदा साईं कंवर महाजा वठी करे उहे कोर खणी करे विकिरण लाइ थो वञे चवंदो पियो वञे